लास्ट ॾींहुं जेको क़ौमी ॾियारो मल्हाए पियो वञे। अॼु जेको चंपड़ में क़ौमी अमीर कमेटी पारां 6 सेप्टेम्बर जे दिफ़ा जो जोश ऐं जज़्बे सां जेको ॾियारो मल्हाए पियो वञे। क़ौमी अमीर कमेटी जे ऑफिस खां रैली जेका चंपड़ ताईं पहुची अचो त हिते जे रैली जे अॻवाननि खां पुछूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। 6 सेप्टेम्बर यौम दिफ़ा 1965 के शहीदन के सलाम पेश था करूँ। अफवाज पाकिस्तान के सलाम था पेश करूँ। पाकिस्तान के पाक इदारा उन्हनि के सलाम पेश था करूँ। ही जो प्रोग्राम असां रैली जो कयो आहे, असां 6 सेप्टेम्बर यौम दिफ़ा जे प्रोग्राम कयो आहे। ही पाक फौज सां असीं हर टाइम हर दुख सुख में गॾु आहियूं ऐं उन जे हवाले सां ही रैली चंबड़ शहर तहलके चंबड़ शहर मां कढी वई आहे क़ौमी अमन कमेटी जे तरफ़ खां। पाक फौज के सलाम तो पेश करियां, पाक आर्मी के सलाम तो पेश करियां ऐं उन जवान शहीदन के सलाम पेश थो करियां, उनजे मिटनि माइटनि खे सलाम पेश थो करियां। उहे जेके शहीद थी विया आहिनि असीं उन ख़राज दिन पेश कयूं था। हीअ जेका रैली जेका असां क़ौमी अमन कमेटी खां प्रेस चंबड़ ते पहुची आहे, हिन सभिनी जो चयो त हिते जेके असां आर्मी जा जेके इदारा आहिनि असीं उन्हनि खे सलाम ऐं सलूट पेश कयूं था। कैमरामैन न्याव सेन भट्ट सां गॾु मुलचंद मेवाड़, CCTV न्यूज़।